माइक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 जो ही पहिरियों कंपोनेंट MS वर्ड 2007 आहे। ही पुराणनि ऑफिसुनि खां टोटली डिफरेंट आहे। जीअं ऑफिस 2000 2003 ऐं ऑफिस XP पुराणियूं ऑफिसूं थी चुकियूं आहिनि। ही उन्हनि खां तमामु मुख़्तलिफ़ आहे ऐं तमामु ईज़ी आहे ऐं हिन में काफ़ी फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि। जीअं पुराणी ऑफिसिस में तव्हां मीनूज़ ॾिठा हुआ जेके ड्रॉप डाउन हेठि लहंदा हुआ। फाइल मीनू ते क्लिक कंदा हुआसीं त हिकिड़ो ईअं मीनू अची वेंदो हो। पोइ वरी एडिट मीनू हूंदो हो, पोइ व्यू हूंदो हो। उन हिसाब सां असां कमु कंदा हुआसीं। पर हिन में असां वटि टैब सिस्टम आहे। जीअं होम ते क्लिक कयो अथऊं त हीउ सॼो माहौल होम जे मुतालिक़ आहे। पोइ वरी उन में सब कैटेगरीज़ आहिनि। जीअं ही क्लिप बोर्ड आहे उन जे मुतालिक़ ही 3-4 ऑप्शन आहिनि। पोइ वरी फॉन्ट आहे उन जे मुतालिक़ आहिनि। पोइ अहिड़े तरीक़े सां ही टैब सिस्टम कमु करे थो। वरी इंसर्ट ते क्लिक कंदासीं ही सॼो माहौल चेंज थी वेंदो। वरी पेज लेआउट आहे। अहिड़े नमूने सां प्रेफरेंसिस आहिनि, मेलिंग्स आहिनि, रिव्यू आहे ऐं व्यू आहे। अहिड़ी तरीक़े सां ही ऑफिस 2007 जो ही जेको नओं वर्जन कढियो वियो आहे तमामु अहम आहे ऐं तमामु आसान आहे। हिन में काफ़ी क़िस्म जा नवां लेटेस्ट ऑप्शन्स आहिनि। ग्राफिक्स तमामु सुठा अथसि। हिन में हिकु इहा सहूलियत आहे, फ़र्ज़ु कयो ही असां कुझु टाइप कयो आहे। असां ही टाइप करे जेॾी महिल असां फॉन्ट वग़ैरह इन जो चेंज कंदासीं त ही तव्हां ॾिसी रहिया आहियो ही पाणे पाणे मां चेंज थियनि पिया। हिन जो साइज़ था वधायूंसि पोइ तव्हां फील कंदव। असां रुॻो माउस मूव कयो आहे मथां त फॉन्ट चेंज थियनि पिया। पुराणनि ऑफिसुनि में जेसीं ताईं असां क्लिक न कंदा हुआसीं त चेंज कोन थींदो हो। त अहिड़े क़िस्म जूं काफ़ी सहूलियतूं हिन ऑफिस 2007 में अवेलेबल आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते तव्हांजे साम्हूं ईंदा रहंदा।